असां परमेश्वर जो वचन यानी थिस्सलुनीअन जो पहिरियों ख़त जो 2 अध्याय ते मनन करे रहिया आहियूं। त अचो असां पढ़ूं थिस्सलुनीअन जो 2 अध्याय ऐं 12 वचन। त तव्हांजो चाल चलन परमेश्वर जे योग्य हुजे, जेको तव्हांखे पंहिंजे राज ऐं महिमा में सॾींदो आहे। तव्हांजो चाल चलन योग्य हुजे। इहे अखर पौलुस एफिसियन खे बि लिखिया। एफिसियो जे 4 अध्याय जे पहिरें वचन में असां पढ़ियो त पौलुस हुननि खे चवे पियो, इन्हीअ करे मां जेको प्रभुअ में बंदी आहियां तव्हां सां बिनती कयां थो त जंहिं बुलावट सां तव्हां सॾाया विया आहियो हुन जे योग्य हलत हलो। परमेश्वर पंहिंजे संतनि खे पंहिंजे राज्य में सॾियो आहे, जेको उहो सहस्त्राब्दी राज्य आहे, ऐं हुन गौरव वटि जेको हुन जे अनंत काल जे राज्य जो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में परमेश्वर जे हुन योजना ऐं उद्देश्य जो दृष्टिकोण सम्झी वठो। हुन अनंत काल जी रोशनीअ में जियो। अॻिते वधी असां 2 अध्याय जो 13 वचन पढ़ंदासीं। इन करे असां बि परमेश्वर जो धन्यवाद निरंतर कंदा आहियूं त जॾहिं असांजे द्वारा परमेश्वर जी ख़ुशख़बरीअ जो वचन तव्हां वटि पहुचियो त तव्हां हुन खे इंसान जो न पर परमेश्वर जो वचन सम्झी करे ऐं सच में इहो हीअं ई आहे ग्रहण कयो, ऐं उहो तव्हां विश्वासियुनि में जेके विश्वास रखंदा आहियो प्रभावशाली आहे। हाणे हिते ख़ुशख़बरी ॾियण जे तरीक़े जो ॿियो पासो आहे। हिन ख़त जे पहिरें अध्याय ऐं 5 वचन में पौलुस पहिरियों ई चयो त छो त असांजी ख़ुशख़बरी तव्हां वटि न छड़ो शब्द मात्रा ई में पर सामर्थ ऐं पवित्र आत्मा में पहुची। ख़ुशख़बरी ॿुधाइण जो इहो ई तरीक़ो आहे, पर मां घणनि खे ई प्रचारकनि जी निंदा कंदे ॿुधंदो आहियां, ऐं मां इहो चवणु चाहींदुसि, अगरि हिकु माण्हू ख़ुशख़बरी पेश करे रहियो आहे ऐं उहा सामर्थ में वञी रही आहे त हुनखे परमेश्वर जो वचन करे स्वीकारणु खपे। तव्हां परमेश्वर जो वचन कीअं स्वीकारींदा आहियो? छा तव्हां हुनखे परमेश्वर जो वचन करे ई स्वीकारींदा आहियो, या तव्हां क्रोधित थी वेंदा आहियो? छा वचन ॿुधी तव्हांजा वार कोन बि रहंदा आहिनि? जॾहिं मां प्रचार कंदो आहियां त मुंहिंजी सेवकाई जे वक़्त में 2 दफ़ा हिकिड़े माण्हूअ मूंखां अची पुछियईं त प्रचार कंदे वक़्तु मां हुन जे बारे में सोचां पियो कि न। मुंहिंजा दोस्त, मां त ॼाणींदो बि कोन हुयुसि त उहे माण्हू हुते शामिल हुया। उहे शायदि पाण खे कुझु वधीक अहमियत पिया ॾियनि, जेकी सिद्ध कोन हुई। पर खरी ॻाल्हि त इहा हुई त उहे परमेश्वर जे वचन खे परमेश्वर जो वचन करे ई कोन स्वीकारींदा आहिनि। उहो वचन परमेश्वर जो वचन करे ई ॿाहिरि वञणु घुरिजे ऐं उहो ई स्वीकारियो वञणु घुरिजे। ऐं मुंहिंजा मित्र, अगरि तव्हां हुन वचन खे अहिड़े नमूने स्वीकारींदव त उहो तव्हां में कमु करे सघंदो ऐं तव्हां लाइ आसीस गॾु आहे। अगरि तव्हां हीअं कोन था कयो त तव्हां हुते कलीसिया में पंहिंजो वक़्तु ज़ाया था कयो। असां ॾिठो त पौलुस परमेश्वर जो वचन कीअं पियो ॿुधाए। कोई चिड़चिड़ा थी विया, छो त परमेश्वर जो वचन लूण वांगुरु आहे। जॾहिं लूणु कंहिं शख़्स जे नए ज़ख़्म ते पवंदो आहे त उहो चुभंदो आहे। इहो नयो धकु शख़्स जे ज़िंदगीअ में हूंदड़ पाप आहे। परमेश्वर जो वचन रोशनी भी आहे, पर अहिड़ा घणा ई माण्हू आहिनि जिन्हनि खे अंधेरो भाईंदो आहे, छो त हुननि जा कर्म पापी आहिनि। पौलुस हिन अध्याय में इहो सेखारे रहियो आहे त परमेश्वर जी कलीसिया हिते पृथ्वीअ ते परमेश्वर जे परिवार जे हिकिड़ी परछाई आहे। उहो पहिरियों हिकिड़े माउ जे रिश्ते जे बारे में ॻाल्हाए थो, हिकिड़े पीउ जहिड़े रिश्ते जे बारे में, ऐं हाणे हिकिड़े भाउ जे रिश्ते जे बारे में ॻाल्हाए थो। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि त असांजी कलीसिया हिकु पारिवारिक कलीसिया आहे। जॾहिं उहे इहो चवनि था त हुननि जो मतिलबु आहे त नंढड़े किकनि लाइ हुननि वटि हिकु नर्सरी आहे जिते हुननि जी संभाल थींदी आहे,
पोइ 4-5 साल जे ॿारनि खां 12 सालनि लाइ हिकिड़े नंढे पद जी कलीसिया, पोइ 13 खां 19 जो हिकिड़ो ॻठ, जोड़ियुनि लाइ यानी माउ पीउ लाइ हिकिड़े नमूने जी सभा, ऐं आख़िर में ओरियूं सभाऊं जेकियूं ज्येष्ठ माण्हुनि लाइ या ॿुढनि माण्हुनि लाइ आहिनि। माण्हू अहिड़ी कलीसिया खे पारिवारिक कलीसिया चवंदा आहिनि। मुंहिंजी इहा पक आहे त पौलुस कॾहिं बि कलीसिया खे हेड़नि भागनि में विभाजित कोन करे आ। ऐं जॾहिं पौलुस परमेश्वर जे परिवार जे बारे में ॻाल्हाए पियो त हुन जो मतिलबु इहो कोन हुयो। हिकु कलीसिया हिकिड़े परिवार वांगुरु समुदाय लाइ परमेश्वर जो प्रगटीकरण हुजणु खपे। मुड़ुस ज़ाल ऐं ॿार जे रिश्ते खे परमेश्वर जे हुन प्रेम जो 3 गुणा पहलू खे प्रगट करणु खपे। परमेश्वर ऐं मसीह जे हुन प्रेम खे प्रगट करणु खपे जेको उहे जग ते कंदा आहिनि। माउ जे नज़रिए जे बारे में पौलुस पहिरियों ई ॿुधायो आहे। उहो राति ॾींहुं परिश्रम करण लाइ तयारु हुयो। जीअं हिकिड़ो पखी पंहिंजे नंढनि जी संभाल कंदो आहे, उहा करण लाइ तयारु हुयो। उहो 8 कलाक जे कम ते कोन हुयो, उहो हर वक़्तु कम में लॻियल हुयो। पोइ पौलुस ॿुधाए थो त उहो हुन कलीसिया लाइ हिकु पीउ वांगुरु बि हुयो। हिकिड़े ॿार खे ॿिन्हिनि जो माउ ऐं पीउ जो प्रेम खपे। हुन खे अनुभव करण जी घुर्ज आहे। असांजे अॼु जे ॿारनि लाइ हिकु दुख जी ॻाल्हि आहे त माउ पीउ तलाक वठी अलॻि थी वेंदा आहिनि। ॿार खे पोइ पीउ जो प्यारु कोन मिली सघंदो आहे। उहो पीउ जो प्रेम अनुशासन में प्रगट थींदो आहे। पौलुस चवे थो त उहो थिस्सलुनीअन जी कलीसिया खे हिकु पीउ जहिड़ो हुयो। कोई बाइबल मां सिख्या ॾियण वारा अहिड़ा हूंदा आहिनि जेके आराम ऐं सुखनि जे बारे में ई प्रचार कंदा आहिनि। उहे छड़ो संतनि खे दिलासो ॾींदा रहंदा आहिनि। माण्हुनि खे इहो ॾाढो भाईंदो आहे छो त सभिनीनि खे दिलासो मिलंदे घणो ई वणंदो आहे। मूंखे त इहो भाईंदो आहे त कोई मुंहिंजी पुठ ऐं मथो रगड़े। इहो शारीरिक आराम आहे ऐं हिकिड़े आनंद जी ॻाल्हि आहे। पर असांखे छड़ो आराम ई न पर अनुशासन जी बि ज़रूरत आहे। इहा दुख जी ॻाल्हि आहे त पीउ जे तरफ़ां मिलंदड़ अनुशासन जी अॼु बुरे तरीक़े सां कमी आहे, ऐं उहो बि घरनि में ऐं मुल्कनि में ई न पर कलीसिया में बि। हाणे भाउर जे नज़रिए जी सेवकाई कलीसिया जे परिवार में संतान जे प्रतिनिधित्व सां थींदी आहे। अचो त इहो हिसो हिन पहिरें थिस्सलुनीअन जे 2 अध्याय जे 14 वचन खे पढ़ी शुरू कयूं। त 2 अध्याय ऐं 14 वचन पढ़ंदासीं। इन करे तव्हां हे भाउर परमेश्वर जी हुननि कलीसियाउनि जहिड़ी हालत हलण लॻायो जेके यहूदिया में मसीह यीशुअ में आहिनि, छो त तव्हां बि पंहिंजे माण्हुनि खां उहो ई दुख पातो जीअं हुननि यहूदियनि खां पायो हुयो। भाउर उहो छा आहे जेको माण्हुनि खे भाउर में बदिलींदो आहे? अहिड़ियूं 2 ॻाल्हियूं आहिनि जेके भाउर बणाईंदियूं आहिनि। भाषा, वंश या रंग खे अहमियत न ॾींदे इहो सच आहे त असां सभिनीनि पाप कयो आहे ऐं परमेश्वर जी महिमा खां रहित आहियूं। ॻाल्हि सां कोई बि पीछो कोन थो छॾे सघे। इहो पापियुनि जो भाईचारो आहे, ऐं छो त इहो पापियुनि जो भाईचारो आहे, इहो प्रेम सां भरियल भाईचारो कोन्हे। तव्हां पंहिंजे भाउर ते नज़र रखो, तव्हां हुन ते हमेशह भरोसो कोन था करे सघो। हाणे उहो छा आहे जेको थिस्सलुनीअन जे विश्वासियुनि खे भाउरनि वांगुरु गॾु आणींदो हुयो, जंहिंजे बारे में पौलुस असांखे ॿुधाए रहियो आहे। छो त तव्हां बि पंहिंजे माण्हुनि खां उहो ई दुख पातो। थिस्सलुनीअन जी कलीसिया में वधीक माण्हू गैर यहूदी हुया ऐं उहे पहिरियों खां ई अत्याचार अनुभव करे रहिया हुया। हुननि सम्राटनि जे शासन जे हेठों हूंदे उहे महान अत्याचार त कोन शुरू थिया हुया, पर तॾहिं बि इहे घणो ई भोगे रहिया हुया। उहे थिस्सलुनीका में
कष्ट सही रहिया हुया। पौलुस हुननि खे हाणे इहो चई सघे पियो त तव्हांजे दुख भोगण खां पहिरियों ई यरूशलेम में भाउर पहिरियों ई पंहिंजे वंश जे माण्हुनि जे हथों भोगे रहिया हुया। उहे दुख में भाउर हुया। कष्ट इहो उहा सीमेंट आहे जेकी विश्वासियुनि खे गॾु झलंदी आहे। जग जे कुझु स्थाननि में अॼु कलीसिया अहिड़े नमूने चिपकियल या जुड़ियल कोन्हे ऐं हुन जी वजह उहा ई आहे जेकी व्यवस्था विवरण जी किताब जे 32 अध्याय जे 15 वचन में इज़राइल जे बारे में ॿुधाई वई आहे। अचो त उहा पढ़ूं। यशूरून मोटो थी करे लत मारण लॻो। हिन जो मतिलबु हे आहे त उहे हिकिड़े अमीरीअ या बहुतायत जे वक़्त में प्रवेश करे विया ऐं पोइ दोष कढणु लॻा। कॾहिं कॾहिं असांजी कलीसिया बहुतायत में जी रहंदी आहे, पर खुली ॿुधायां त अत्याचार बि रस्ते जे मोड़ ते तयारु बीठो हूंदो आहे। अॼु कलीसिया में घणा ई नए जागरण या पुनर्जीवन लाइ प्रार्थना करे रहिया आहिनि। मां घणनि ई प्रार्थना गठन खे ॼाणींदो आहियां जेके नियमित रीतीअ सां पुनर्जीवन लाइ प्रार्थना करण लाइ गॾिजंदा आहिनि। मां हुननि खे इहा प्रार्थना कंदे कॾहिं बि कोन ॿुधियो आहे त इहो नओं जागरण आणण लाइ उहे कष्ट सहन कनि ऐं अत्याचार सहन कनि। नओं जागरण अहिड़ी परिस्थितियुनि में कोन ईंदो। हाणे त परमेश्वर जे वचन खे पढ़ण लाइ हिकु नई रुचि पैदा थी आहे ऐं कोई हिननि खे नओं जागरण चवंदा आहिनि, त बि मां हिन खे नओं जागरण कोन सॾींदुसि। मुंहिंजो इहो विश्वास आहे त अगरि कलीसिया वटि नओं जागरण या पुनर्जीवन आयो त सभिनीनि खे ख़बर पइजी वेंदी। कंहिंखे बि इहो पुछण जी ज़रूरत कोन पवंदी, छा तोखे लॻे थो त इहो नओं जागरण आहे? पर मां इहो विश्वास ज़रूरु कयां थो त अगरि कलीसिया में कष्ट आयो त इहो कष्ट विश्वासियुनि खे गॾु आणींदो। असां ॿियनि ते आङुण खणण जो बकवास बंदि करे छॾींदासीं। असां इहो सम्झंदासीं त परमेश्वर जी हर संतान असांजो भाउ आहे। असां में घणनि ई ॻाल्हियुनि ते सहमति कोन हूंदी, पर प्रभु यीशु मसीह जो हर विश्वासी मुंहिंजो भाउ आहे। असां परमेश्वर जे परिवार मां आहियूं ऐं इहा परछाई जग खे ॾिसण में अचणु घुरिजे। जॾहिं जग खे इहो ॾिसणु ईंदो तॾहिं नओं जागरण ईंदो। असां नओं जागरण प्राप्त करण लाइ हिकिड़ो आसान ऐं नंढो रस्तो कढंदा आहियूं। हुननि परिस्थितियुनि लाइ प्रार्थना छो कोन कयूं जेके इहो नओं जागरण आणींदियूं? इंसान जे कष्ट जी उहा हद बीतियल वक़्त में नओं जागरण आणींदी हुई। असां हिन जे बारे में इतिहास में पढ़ूं था। नए जागरण लाइ अहिड़ियूं परिस्थितियूं खपनि। शायदि असांजे देश में असां अहिड़ियुनि परिस्थितियुनि खां परे कोन आहियूं। अॻिते वधंदे 15 ऐं 16 वचन पढ़ंदासीं। त थसलुनियन जो 2 अध्याय 15 ऐं 16 वचन। जिन्हनि प्रभु यीशुअ खे ऐं भविष्य वक्ताउनि खे बि मारे छॾियो ऐं असांखे सतायो ऐं परमेश्वर हुननि सां प्रसन्न कोन्हे ऐं उहे सभी माण्हुनि जो विरोध कंदा आहिनि ऐं उहे विधर्मियनि सां हुननि जे उद्धार जे लाइ ॻाल्हियूं करण सां असांखे रोकींदा आहिनि त सदा पंहिंजे पापनि जो नपुओ भरंदा रहनि, पर हुननि ते परमेश्वर जो भयानक प्रकोप अची पहुतो आहे। इहो शास्त्र जो हिकु असाधारण हिसो आहे, छो त इहो हिकिड़ो महान मूल तत्व प्रकट करे थो। परमेश्वर पाप खे पंहिंजो कमु पूरो करण जी इजाज़त ॾींदो आहे। भविष्य वक्ता बि चवंदा हुया त पाप जो प्यालो भरिजी वञणु खपे। परमेश्वर हुन प्याले खे भरिजण जी पूरी इजाज़त ॾींदो आहे। परमेश्वर हुन ते रोक कोन लॻाईंदो आहे, जीअं शैतान खे इहो चवण जो मौक़ो कॾहिं बि मिले न। ॾिसो, मूंखे कॾहिं बि मौक़ो कोन ॾिनो वियो। परमेश्वर मूंखे इजाज़त ई कोन ॾिनई। मूंखे लॻे थो त हुन महान संकट जे वक़्तु परमेश्वर शैतान खे पूरी सत्ता खणणु ॾींदो। हाणे असां 2 अध्याय जो
17 वचन पढ़ंदासीं। हे भाउर, जॾहिं असां थोरी देर जे लाइ मन में न पर प्रगट में तव्हां खां अलॻि थी विया हुयासीं, त असां वॾी लालसा सां गॾु तव्हांजो मुंहुं ॾिसण जे लाइ अञा बि वधीक यत्न कया। भाउर, वरी सां हिते खरो भाईचारो नज़र थो अचे। जॾहिं हिकिड़ो शख़्स मसीह ईशूअ में आहे त उहो हुननि सभिनीनि जो भाउ आहे जेके मसीह में आहिनि। मसीह खां ॿाहिरि छड़ो हिकिड़ो पापियुनि जो भाईचारो आहे। थोरी देर जे लाइ मन में न पर प्रगट में तव्हां खां अलॻि थी विया हुयासीं। छा इहा सिट पौलुस जा सुठा भाव नथी प्रकट करे? हुन खे असुलियत में थसलुनिका मां ॿाहिरि कढी छॾियो वियो हुयो, पर हुन जो दिलि, हुन जो मन हुते ई लॻियल हुयो। हुन खे हिननि विश्वासियुनि खे छॾे वञणु बिल्कुलु कोन वणंदो हुयो ऐं उहो हुननि खे वरी सां ॾिसणु चाहे पियो ऐं उहो हीअं ई करे सघियो। अॻिते वधी असां 18 वचन ते हिकु नज़र विझंदासीं। इन करे असां अर्थात मां पौलुस हिकु दफ़े न पर 2 दफ़ा तव्हां वटि अचणु चाहियो, पर शैतान असांखे रोके रहियो। पौलुस खे आत्मिक विवेक या पहचान हुई, जंहिंजे करे उहो इहो ॾिसी सघे पियो त उहा शैतान जी कुयोजना हुई जेकी हुन खे थसलुनिका वञण ते रोके पई। शैतान हिन अखर जी असल माना शत्रु या विरोधी इहो आहे। मुंहिंजो इहो विश्वास आहे त शैतान हर हुन योजना खे रोकणु चाहे थो जेकी परमेश्वर जो वचन ॿाहिरि कढण लाइ रची वई आहे। असां हिन जूं घणियूं ई मिसालूं ॾिठियूं आहिनि। उहो नथो चाहे त परमेश्वर जे वचन जो प्रचार थिए। आख़िरी में 19 ऐं 20 वचन पढ़ंदासीं। त हलो असां पढ़ूं 19 ऐं 20 वचन। भला असांजी आशा या आनंद या वॾाईअ जो मुकुट छा आहे? छा असांजे प्रभु यीशुअ जे साम्हूं हुन जे अचण जे वक़्तु तव्हां ई कोन हूंदव? असांजी वॾाई ऐं आनंद तव्हां ई आहियो। पौलुस चवे थो त हुननि महान ॻाल्हियुनि मां हिकु हिन ॻाल्हि जी उहा अपेक्षा रखे थो त जॾहिं मसीह पंहिंजी कलीसिया खे वठणु ईंदो त हुन खे हिननि सभिनी माण्हुनि खे ॾिसण जो मौक़ो मिलंदो जिन्हनि खे हुन प्रभुअ में आणियो। थसलुनिया जा विश्वासी जेके पौलुस मसीह लाइ जीतिया हुया, उहे सभी हुन लाइ हिकु आनंद जो कारण हुया ऐं हमेशह रहंदा। छा अहिड़ो कोई शख़्स आहे जेको स्वर्ग में हूंदो ऐं तव्हांजो शुक्र मञींदो छो त तव्हां हुन खे परमेश्वर जो वचन ॿुधायो? छा तव्हां हिकिड़े मसीही संगठन खे मदद कई आहे? अगरि हां, त उहो जंहिंखे तव्हां कॾहिं ॼाणियो ई कोन्हे, उहो जेको पृथ्वीअ जे ॿिए पासे रहंदो आहे, उहो शायदि तव्हांजो अची शुक्र अदा कंदो। इन करे छो त तव्हां मसीही मिशन जी मदद कई, छो त तव्हां परमेश्वर जो वचन ॿाहिरि कढण में, हुन जो प्रचार करण में रुचि रखी, जंहिंजे करे उहो वचन हिन शख़्स ताईं पहुतो ऐं हुन उद्धार पातो। इहो आहे दोस्त जेको असांजे स्वर्ग में मिलंदड़ इनाम जो हिकिड़ो हिसो आहे ऐं असांखे इहो सम्झणु खपे। हुन वक़्त जी आशा रखणु हिकु अद्भुत ॻाल्हि आहे जॾहिं मसीह ईशू कलीसिया खे हिन जग खां ॿाहिरि खणी वेंदो। ऐं इहा अञा वधीक आनंद जी ॻाल्हि आहे त कंहिं मसीह में विश्वास कयो छो त तव्हां हुन खे साक्ष ॾिनी ऐं उहो तव्हां सां गॾु प्रभुअ सां मिली वञण लाइ वेंदो। त केॾी आनंद जी ॻाल्हि आहे त जॾहिं असां मसीह जी गवाही ॾींदा आहियूं त पवित्र आत्मा ॿियनि माण्हुनि खे ईशूअ जे राज में वठी ईंदो आहे। छा तव्हां पंहिंजो जीवन हुन खे ॾिनो आहे? अगरि न, त तव्हां हीअं हाणे करे सघो था। अगरि तव्हां पंहिंजो जीवन हुन खे ॾिनो आहे त छा तव्हां हुन जी गवाही ॾियो था? अगरि असां हुन जी गवाही ॾींदा आहियूं त परमेश्वर असांजा अखर वापरे करे माण्हुनि खे हुन जे राज में वठी अची सघंदो आहे। इहो केवल हुन जे वचन
ऐं हुन जी आत्मा द्वारा थी सघे थो। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं परमेश्वर जो अनुग्रह तव्हां सां गॾु रहे।